नाज़रीन, तंगवाणी भरिसां हथियारबंद नथा मार्जवेल ॻोठाणे जो लाश वार इंडस हाईवे ते रखी धरणो हयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अता हुसैन मलिक। जी अता हुसैन, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, गुज़िरंदी शबीराबाद पुलिस थाणे जा थाणे यादव ॻोठ नज़र चोलण में चुपायो माल ज़बरदस्ती करण दौरान क़त्ल कयल नौजवान अख्तर चोलण जे वारसनि औरतनि मसमात हबीबा ज़ादी खादम चोणी पाक किताब खणी ठुल कोट मंफी साहब एहतजाजी मुज़ाहरे करे धरणो हणी टायरनि खे बाई रोड ब्लॉक करे छॾियो। रोड ब्लॉक बंदि हुजण सबबि बलोचिस्तान कोटे ऐं ठुल जेकाबाद ईंदड़ वेंदड़ जेके सॻे गाॾियुनि जूं कतारूं बि मुसाफ़िर सख़्तु परेशान थिया। जॾहिं त धरणे में मसमात हबीबा ख़ातून बेहोश थी पई। मुज़ाहिरन ॿुधाए त ॾोहारी ॾींहं ॾिठे हमलो करे मेहूं काए चुपायो माल के बच्चन ते गोली हणी नौजवान के बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। पुलिस मौके ते पहुचण बावजूद ज़ख़्मी खे लेटर जी कार्रवाई न की। ज़ख़्मी तड़पंदे तड़पंदे पहुची वियो। जवाबदार हिकु बि हिन वक़्तु गिरफ़्तार न थी। हिननि एसएसपी कश्मीर अमजद अहमद शेख खां मुतालबो कयो जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे जेको क़त्ल थी नौजवान सां इंसाफ़ कयो वञे। जी अता हुसैन, अवां जी महिरबानी।